विशा ॻोठ पंज मोरो में अज़मत साहबा रज़ा व अहल बैत ऐं दस्तार फ़ज़ीलत कॉन्फ्रेंस जे उनवान सां मुनक़द कई वई, जंहिंमें महिमान ख़ास ललकार हैदरी, तस्वीर हैदरी, अंदाज़ हैदरी, मनाज़िर इस्लाम, फ़ातिह राफ़िज़ियत, हज़रत अल्लामा मौलाना अब्दुल जब्बार हैदरी, वकील नामवर साहबा व अहल बैत, पी तरीक़त हज़रत मौलाना मुनीर अहमद हक़ानी जिन ख़िताब करण फरमायो, जिन सिंध जो मशहूर ऐं मारूफ़ सना ख़्वानकारी वक़ार अहमद कीरियो जिन नात पेश कया। जलसे में नंढड़नि ॿारनि जी दस्तारबंदी कई वई, जंहिंमें 6 छोकिरा ऐं 3 नियाणियुनि जी पिणु दस्तारबंदी कई वई। उलमा इकराम पंहिंजे बयान में चयो त साहिबा रज़ा असांजे ईमान जो हिस्सो आहिनि। साहिबा रज़ा असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दीन खणी पूरी दुनिया में पहुचायो। असांजी जान माल साहिबा रज़ा जे मथां क़ुर्बान आहे। हिन जलसे जो निगरान हज़रत मौलाना अब्दुल रहीम सलीम मेमण जिन हुआ। पंजमोरो स्टाफ सईदाबाद, हाला पिछा, बखर जमाली, दगाणो जमाली, सेराचू, काका बेगो, काका बागो, रिंद, केसर डेथा जमाल, चांग, बदर लाखो समेत ॿियनि इलाइक़नि वासियुनि ऐं रईस हाजी अब्दुल गनी मेमण, रईस हाजी मोहम्मद इब्राहिम मेमण, इन्हनि फर्ज़ंदगान ऐं ॿियनि वॾी शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।